समूरे मुल्क जियां सिंधड़ी में भी सेफ जे तावन सां हलंदड़ सिंधड़ी मॉडल स्कूल में पाकिस्तान जे 75वीं जश्न आज़ादी की खुशी में स्कूल के ऑपरेटर शाहूमल की अगवानी में एक प्रोग्राम रखियो वियो जंहिंमें स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पारां मिली नगमनि ते मुख़्तलिफ़ टेबलोस पेश करे पंहिंजी खुशी जो इज़हार कयो वियो। प्रोग्राम में स्कूल के उस्तादनि मेहरबान पंवर, हामिद अली उमरानी, हाजी हुमेर मंगरियो, भगवान दास समेत स्कूल के शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।